بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وخاتم النبيين وعلى آله الطيبين الطاهرين أما بعد فقد قال امام علي عليه الصلاة والسلام كفروا ذنوبكم وتحببوا إلى ربكم بصدقة وصلة رحمه. नाज़रीन ڪرام سلام علیکم या अली मदद. जीअं त असां छही नशस्त में बयान करे आयासीं सिले रहमी जो फ़ाइदो, जंहिंमें हिसाब किताब में आसानी ही. अॼु असां 7 नंबर ते सिले रहमी जे फ़ाइदे खे बयान कंदासीं त सिले रहमी जो फ़ाइदो गुनाहनि जो कफ़ारो आहे. गुनाहनि जा कफ़ारा त खोड़ सारा आहिनि, लेकिन हिकु आसान तरीक़ो इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन असांखे ॾसियो आहे, जंहिंजे ज़रिए सां इंसान पाण खे गुनाहनि खां आजो करे ऐं अल्लाह जो पाण खे पसंदीदा बणाए सघे थो. यकीन ॼाणियो त जॾहिं बि इंसान गुनाहनि खां आजो थींदो ऐं अल्लाह जो पसंदीदा बणिजी वेंदो त उनजी ज़िंदगी ख़ुशगवार थी वेंदी, उनजी ज़िंदगी आसाइश आराम सां गुज़रंदी ऐं उनजे घर में बरकत, उनजे रिज़्क़ रोज़ी में बरकत पवंदी. इहे असांजा ई गुनाह आहिनि जंहिंजे करे ई असां ते मुसीबतूं अचनि थियूं, असां ते तंगदस्तियूं अचनि थियूं ऐं असां वॾनि वॾनि मुसीबतुनि खां निकिरी नथा सघूं. ऐं कई अहिड़ा इंसान आहिनि जेके इन्हनि मुसीबतुनि में गिरफ़्तार थी करे अल्लाह जे तरफ़ रुजू न करण जे करे जहन्नुम जे कंधे ते वञी पहुचनि था, जहन्नुम जे किनारनि ते वञी पहुता. इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम ग़ररुल हकम में हिकु फ़रमान ॿुधायो आहे जेको तव्हांजे साम्हूं पढ़ियोसीं, जंहिंमें मौला फ़रमाईंदो कफ़रू ज़ुनूबकुम व तहब्बबू इला रब्बिकुम. अगरि तव्हां चाहियो था त पंहिंजे गुनाहनि जो कफ़ारो ॾियो ऐं पाण खे अल्लाह जा पसंदीदा बणाइणु चाहियो था त बिसदक़ते वसिलत रहमी. 2 कम कंदा कयो. हिकु अल्लाह जे राह में सदको ॾियो ऐं ॿियो सिले रहमी कयो. जेके तव्हांजा रिश्तेदार आहिनि, अज़ीज़ आहिनि, मिट माइट आहिनि, उन्हनि सां सिले रहमी करे तव्हां पंहिंजे गुनाहनि खे बि कफ़ारो करे सघो था ऐं पंहिंजे पाण खे अल्लाह जा पसंदीदा बणाए सघो था. ऐं जॾहिं तव्हां अल्लाह खे जा पसंदीदा बणिजी वेंदव त इंशा अल्लाहुल अलीयुल अज़ीज़ तव्हां हिन दुनिया में बि कामयाबी हासिलु कई ऐं आख़िरत में यकीनन तव्हांजी कामयाबी आहे. अॼु असां जो मौज़ू इन इख़्तिताम ते पहुतो. असां जेका माना बयानु कईसीं गुनाहनि जो कफ़ारो, इंशा अल्लाह असां अॻी नशस्त में वधीक सिले रहमी जा फ़ाइदा बयानु कंदासीं. वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह.